ये ऑप्शन आए बुंदी हुआ पानी को जो बीरबल वाले खड़ा होते हैं साइंटिस्ट है बोले बीच रोड में नालो ठहरा है जो बिल्कुल माना अजीब दोस्त हम पूरा चेक कर देंगे ठीक है वो जी जो नहीं चला चार नीचे का खड़ा है इसमें पानी ये तो वो अकल बिल्कुल इन वक्त खाने तो सेल से मेरे सुंदर गांव बच्ची ये जो रोड ये पासी पासी का सब पाइपलाइन पे खड़ी था आ वो जो पाइपलाइन के तो बोले शुरू आहे पानी दे उस टाइम में दे या पानी जो पाइप या वो कपड़े यार पाइप थ्रू पानी लाए कपड़े यार वो ना है सब पर दिशा बना के हुआ है इसी साहब अजू को नाले चाहिए हुआ है अगर ये न प्रोवाइड कर दी तो वो घरों का पहले टेक्निकल सेफ जमीन रोड क्रॉस करो हलो मील पर नहीं खंड के चले जाओ ते पेंजो पाइप रोड दे रोड और या खड़े होते हो पर या खड़े होते शुद्ध होता कॉलेज जे को डिस्पोज में खंड जेको अगे साईं हाजी साईं जे डीसी साहब ते नाला खया उन मानो जा उनके में कोई पाइप तायो काट उसा नजीम बैठो था उन तीन तीन दिन जो पकड़ समझ लो मुझो पंजो बंगलो मुझे उता के मुझा गेट बुदल जो ने क्या पाइप केड़ो पानी निकलो सुमत खन टाइम में को गतिविधि करे जगह से जरूरत हो जाए विजिट पे धमाका लाती है ये उस तरह से खबर है पांडा तो शो का ज्वाइंट विजिट की इंडिया का जो पांडे जो भाई ने के लिए तेरा पांडा ये को भी बेहतर सॉल्यूशन हो तो कल बना के बात की ता भाई अगर तुम उठा के दलो रो पर अच्छी है लालो मिलता भाई कंटीजेंसी प्लान डीसी साहब पांच लिखे लेकिन एरिया हो असां उहे सभई दिक़त में हुन खे ॾिनियूं पाण बि आयो हिकिड़ी मिशन पब्लिक हेल्थ खे चयो अथसि पाइप लॻल असां में राब्तो कयो आहे जेको कुझु मिलियो न मिलियो त पाण वठंदासीं अॼु सैटरडे जे ॾींहुं कोन रिस्पॉन्स उमर ने इवेट करे इंजीनियर साहब होते उनके जो पब्लिक के द्वारा वही के जो है ना कौन सा जो प्लान ठाण का को केड़ी शई पाणे खबर वो नोट करे उहे जगह कुछ पाण मिलियो थी वने त बहतर आहे न मिले तो पाण भले भी न पाण में तैयारी हो जाए असां लाइट कांदा पंहिंजे डिजिटल पंहिंजो सभु एक्टिव करे छॾियो फंक्शन करे छॾियो लाइट जो भरोसो कोन्हे इंतज़ार मेरे का लाइट हूंदी असां डिजिटल पानी के पूरा तैयार करे छॾियो उन्हें टाइम में वो रात के टाइम में शहर मंत्री ने हैदराबाद करा दी वो पाइप मिले को तो बहुत ही परेशान है कि ये परेशान ये सब बंदोबस्त ये दिन में इंडियन में करता अगर जो काम इंतजार करूंगा मंडे से इंतजार ये करूंगा सुंदर मिली गांव में शुरू करे जो प्लान था जो देता पानी विंदो उन्हें केड़ी शेम खपन उन्हें बंदोबस्त करे अच्छा डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट के जो असांजो कंटीजेंसी प्लान लाइट आई आहे अची वई लाइट डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट के जो असांजो कंटीजेंसी प्लान है उन में तारीख़ न या जेके भी रिक्वायरमेंट्स असांखे आहिनि उहे असां 6000 फुट पाइप कपड़े 6000 फुट लिखियो ऐं असां 50 जी 25 जी शुरू कयो इतनी मिशन चाहिए था सर पब्लिक के द्वारा उन्होंने जो हमारा वाइदो कयो पर अञा ताईं सुपर इंतज़ार कंदासीं उनखां मिली वई न त अगर इन लोग जो एसएस ऑफिस मामूल पानी एसएस ऑफिस के सामने पानी सेकंड लेकिंग एरिया है इन में सॼो जेको पाणी असां कढूं था न SSP ऑफिस जो नालो जेको दादू पीर वारे पासे जेको नालो निकिरे थो इहो नालो अगरि जेकॾहिं पाणी थोरो बि वधीक अचेसि थो पाणी तो ओवरफ्लो करियो निकिरियो थो वञे तक़रीबन या सॼी जेका आहे न आबादी आहे इंक्रोचमेंट आहे काफ़ी नालनि जे मथां ऐं वरी उन खां रोड हेठां नालो मथां तो असांखे पाणी शिफ्ट करण में ॾुखियाई थिए थी ऐं असां विच में जेको नालो ठहियो आहे न फुटपाथ वारो इहो त फंक्शनली कोन्हे हिते बीच में नालो भी कोन्हे इन बीच फुटपाथ में नालो भी कोन्हे अॻिते एरिया आहे SSP वो है ऐं उन खां पोइ पाण जेको पाणी कढूं था शाख जे ज़रिए छा कमु थो वञे इहो काफ़ी आहे पेचीदा मसइलो जॾहिं बारिश पवंदी न त हिते पाणी गड्ढा माने साढा 300 पाणी निकियो या तो ठाए एमसी साहब के जो जी तो जेके पंहिंजा तेल के कंपनी के साथ चल गया इन में सारे रिपेयर करा जी खाली बाबा हाल उते पानी दे
ये पंहिंजो ईंदो इहो पता मथां उहो सवाल उहो इहो त खोले छॾियो पाण इमरजेंसी जेका पॉइंट आहे न उहा ॾाढा डिस्पोजल वारो या परियां सां नविशा वारनि जो मथे वञे थो त पाणी बि इहो एतिरो कलाक नंढो करे कोन पवंदो इहो पाणी हिन करे कलाक नंढो कोन पवंदो इहो कलाक ॾेढ में नंढी मशीनरी हुन में थी करे चलो मुंहिंजो बि रस्तो हिते आहे ख़्यालु कयो और मथो की थो चवां साहिबु अली बाबा वारो पाणी लही अची बीही थो उते पंहिंजे असां हिकिड़े कलाक में जीअं बरसाति इंशाल्लाह गॾु बीहंदी आहे त असां शुरू असांजो ऑपरेशन गॾु हलाइणी इंशाल्लाह हिन करे सभिनी टाउन वारनि खे वाइट बर्तन हूंदा इंशाल्लाह इंसान भर्त कोन था इंशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह कोशिशि कई आहे ॿी चेयरमैन साहब खे आहे गुज़ारिश त काउंसिल जा जेके मेंबर्स आहिनि उन्हनि में अगरि जेकॾहिं थोरो पंहिंजे पंहिंजे वार्ड जे हिसाब सां इन केस ऑफ एमरजेंसी अगरि जेकॾहिं थियो थो वञे त थोरो जेको स्टाफ आहे उन्हनि जो साथ ॾियनि ख़ुदा न ख़ासा अगरि एमरजेंसी जी सूरत हाल थियो थी वञे या रुगो पाणी जज़ियो थो थी वञे थो हिन में मुंहिंजी राय आहे जेके इलाइक़े में इमरजेंसी थिए काल ते सभिनी ख़ासि जेका जेतिरी जेका फ़ाइदे माण्हू अची सघे जे मेंबर खां वधीक अची सघे कोशिशि कजे मींहं हिन टाइम में पाणी अची वञनि पर उन कोई रस्ते थो नी काल करे त बची अने गॾु गॾु इहो मोहरम शरीफ़ जे हवाले सां स्ट्रीट लाइट ऐं सफ़ाई सुथराई लाइ इहो नेक्स्ट मीटिंग में रखूं या कुझु हिन में डिस्कस करे मोहरों के बाक़ी बैठे भी हैं ये इमरजेंसी लगी पई आहे उमरकोट में तो पिछले कलाक खां वठी मींहुं पए पियो अच्छा मुनो कलाक थियो माना बरसाति हली पियो हाणे वधीक टाइम थी वियो समाज जे जिला कमेटी हींअर काउंसिल परचेजिंग कमेटी बि हिकिड़ी ठाहे वठूं मोहरम शरीफ़ जे टे काउंसिल जा मेंबर मुनासिब आहिनि ऐं ॿ ऑफिशियल जी हा पुठियां साल में तव्हां जेका कमेटी ठाही हुई ईअं कमेटी तव्हां ठाही हुई कमेटी ठाहे हुनखे चयो विज़िट कनि जेका मीटिंग घुराईंदासीं सभु जेके घुराईंदासीं पंहिंजा स्टेक होल्डर जेके या जेके बदाम मलाई ग्रुप आहे उहे पंहिंजी वोटिंग कराईंदा पंहिंजे पॉइंटनि में त जेके असांजा हूंदा मेंबर उहे हुन सां स्ट्रीट लाइट में तकरीबन फॉल्ट आहे कॉल कजे जेके बि सर्किल पंहिंजो वॾे जेके सभिनी कॉल कजे उन्हनि ॻाल्हियूं ॿुधिजनि सभिनि ते वेंदासीं शुरूआत पहिरीं करियो जेको ॿुधायो सूमर डेट हींअर तव्हां जेको सूमर रखो मैडम शरी मीटिंग जेका बि रखो 7 मैडम शुरू आहे 3 तारीख़ मीटिंग घुराए लही लही थी वञे हा सर इहा इन ॻाल्हि तां सालुद्दीन सां माना हिकिड़ी आहियां जेको माना शहर मां ॿिनि जॻहियुनि तां बि थी वञे माना उन्हनि जाइर CCTV वग़ैरह कोन्हनि बाबा आहिनि त माण्हू ॿुधाईंदा त इहा बदकिस्मती आहे पंहिंजो कमु थो पए त पोइ CCTV में वठंदा बाक़ी पाण जो ईअं कंहिं जो छा कबो हुननि जो अच्छा त ॿी आऊं थोरो प्राउड शेरो थी बि सभु न ॻाल्हाईंदुसि त सर थोरो मुतवजा थियो हींअर डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट मां तव्हांखे चयो वियो ऐं हर काउंसिल जे वार्ड जे मेंबर जे नाले हो त बाबा सोलर आयूं लाइटूं DC साहब खां पुछो साईं सोलर आयूं आइलैंड फील्ड जे पैसनि मां आहियूं त हींअर मोहरम पियो थिए
त प्रॉपर रूट्स ते असां काउंसलरनि खे न खणनि, भले DC साहब पंहिंजी टीम ठाहे, उहे प्रॉपर तरीक़े सां थी सघनि। छा हींअर को पसंदि नापसंदि ते सिस्टम कोन्हे, ऐं वॾे वाक खां सभिनी साफ़ ॾियनि, सॼी राति काफ़िलनि में हलण वारा थी आहियूं, असांखे लाइट जी ज़रूरत कान्हे, पर जेकॾहिं इहो हले थो सिस्टम त जेकॾहिं मुंहिंजे चवण ते मुंहिंजी जॻह ते 8 सोलर ते लॻनि न, त को ग़रीब पिण वारो आहे जिथां रूटीन आहे डेली काफ़िले जी उते बि लॻनि खपनि। इहो DC साहब खे सभु तव्हां रिक्वेस्ट कयो त सभु तव्हां विज़िट कयो असां सां गॾु, कहीं बि हुजो, DC साहब हुजे, AC साहब हुजे, ऐं केरु बि हुजे XYZ DC साहब जा माण्हू असां गॾु विज़िट करे ॾिसी असीं रूट ॾेखारियूंसीं। छा टाउन कमेटी हितां जेके वसाए न सॼो पंहिंजी करे थी, उहो हर अज़रदार हुसैन खे ख़बर आहे त उहो पंहिंजी कंदा, पर हींअर हिकिड़ी शयूं आयूं आहिनि मटियारी जे सिटी जे वार्ड जी, उन्हनि जी त ख़बर थिया रखो, उहा पुछा छा कयो केॾा वञनि कुझु छा कुझु लॻण शुरू थी वेंदियूं आहिनि, पोइ अलाए जादू में आयूं आहिनि किथां आहियूं, पर कुझु भितियुनि में लॻी हूंदियूं, उहे सभु ॾिठियूं हूंदियूं हिननि दोस्तनि सां इहा शइ माना छा बाक़ी कुझु कीअं अॼु सर्वे थिए पई, छा हर शइ अॼु सर्वे बि थिए पई, ठीकु सुठी ॻाल्हि आहे, DC साहब जे अंदरि थिए बि सुठी ॻाल्हि आहे, पर जेकॾहिं हुन में असांजी टीम खे वठंदा, चेयरमैन साहब जो जेको तव्हां टाउन ऑफिसर वेठा आहियो, इंजीनियर साहब वेठो आहे, जेके बि ईंदा न, तो घटि में घटि जेका रूट जी आहे प्रॉपर उनखे त फेवर ॾियो, ईअं न थिए मुंहिंजे उतां या मुंहिंजे बंगले में लॻी पई सर्कल रोड में लॻंदी है। न सर मेन सर्कल ते लॻे। जिते भी कम कंदा उन्होंने आहे करने का बहुत सारी चीजें हैं जितना लाए करे ताकि यूज में आइंदा चले ठीक है ना ठीक है जो था वो सब फोर्थ पार्टी फेयर जो करे असांजी उन जा फीस मिलन था पाण में फोर्थ पार्टी फेयर में 4 वार्ड जो वार्ड नंबर 14 में भी रसा तकरीबन 5 मतलब सड़े वार्ड 1 में भी सरहदी वाले इलाके में ट्रांसफार्मर होने को पानी के होने जैसा तकरीबन 40-50 मतलब सड़ी गया, वार्ड 2 में भी अदा तकरीबन 20 मतलब में हालत ताजा तकरीबन 70 कहीं से गया ये नुकसान है सर उन्हें ट्रांसफार्मर हमें लीटर वगैरह में सब की फोर्थ पार्टी तो असा मतलब 220 है वाटर सप्लाई जो पुरानी लाइन में वार्ड नंबर 4 तमाम तकरीबन डैमेज थी उनमें शिकायत अचे थी वार्ड नंबर 4 में, तो उन जगह में पानी वञे तो शिकायत पुरानी लाइन के थोरो सो सोचो उनखे बंदि कयो वञे या कुझु इन लाइ। ऐं ॿियो वार्ड नंबर 4 में तकरीबन 5-6 गल में स्ट्रीट लाइट लगी है, 5-6 स्ट्रीट लाइट कोन लगी, तो उनमें भी जेको आहे उहो जी हाँ उनमें हिकिड़ी फेवर वठो जीअं हेॾा साईं महिरबानी कई मीरगंज में या कुझु ॿिया पासा आहिनि जिते पंहिंजी स्ट्रीट लाइट जो कनेक्शन ई कोन्हनि, उन पाड़े वारनि खे चयो असांखे फेवर, हा इहा वॾी फेवर आहे, बाबा असीं तव्हांखे सामान लॻाए था ॾियूं, ऑन ऑफ पंहिंजो छा जेको सुबुह जो थींदो न उहो आराम सां बंदि करे सघे थो, उन में फेवर अची वेंदी पासे सद गलियूं क्लियर करे आहे, पटरी ऐं नई जेका गली आहे उनखे कनेक्शन इलेक्ट्रिक जो मिली कोन थो सघे, इन जे करे ॿ गलियूं आख़िरी रहिजी वियूं आहिनि बसि जी सर, बाक़ी टोटल क्लियर सुभाणे मिली कनेक्शन कराए पाणी में वठी अचां लॻाए एॾी वॾी भिटियूं आहिनि कोन आराम सां थींदियूं सुभाणे काउंसलर साहब खे काबू कयो महिरबानी कई जो बि दिलशाद साहब के वाटर सप्लाई लाइन विजिट कजो दिशाह सुभाणे जेको आहे राइट जो इतनी सारी बड़ी मीटिंग हो रही है वहाँ से जरा सर ॿी बि हिकिड़ी शइ ते ॿी बि हिकिड़ी शइ आहे सर त का बि शइ असीं हिते मेंबर्स तव्हांजे हुकुम ते या DC साहब जे या कंहिंजे बि साहब वञूं था विज़िट ते त हिकिड़ो त हूंदो आहे फेसबुक आहे हुन में त सुठी शयूं हूंदियूं पर हिते पाण पंहिंजे हिसाब सां थ्रू आउट पाकिस्तान में कीअं थी यूज़ थी त कुझु मुलाज़िम आहिनि गवर्नमेंट एम्प्लॉइज़, को पॉपुलेशन जो, को टेक्निकल कॉलेज जो, को टाउन जो सरकारी मुलाज़िम थी, को साफ़ ई थियो वेठो आहे, को कमेंट्स थो लिखे थो, उन्हनि खे नोटिस कढो थी करे न त असीं बाक़ाइदे धमाधम करण जा एहतियात कयो घणेई बर्दाश्त कयोसीं, हींअर तव्हां हिकिड़ी शायदि
कल असांजी कचेरी थी इमरान भाउ बीठो आहे त हुते हिकिड़ी ॻाल्हि थी उन ते कुझु माण्हुनि जा कमेंट्स आया आहिनि शायदि इमरान भाउ जी पोस्ट कान्हे सुहेल भाउ जी पोस्ट आहे मुंहिंजा कढी आहे मुंहिंजा स्क्रीनशॉट कढिया आहिनि उन जेके उहे गवर्नमेंट एम्प्लॉय आहिनि गवर्नमेंट सर्व हा तव्हां तनक़ीद बराए इस्लाह करे सघो था तव्हां ही ग़लति कमु थिए थो जाइज़ आहे तव्हांखे इहे टारगेट नथा कयो तव्हां हाजी परवेज़ अॻे इन कोन कयो फलाणे ने कोन कयो अॻे मरी वियो छा कोन हुई छा अहिड़ा माण्हू आहिनि कुझु हिते असांजे पंहिंजे टाउन जा माण्हू आहिनि जेके को फायर ब्रिगेड ते भर्ती थियल आहे को किथे भर्ती थियल आहे उन्हनि खे चयो त हाई कोर्ट कराचीअ जो मूं वटि लेटर पियो आहे खीसे में टाउन ऑफिसर खे ॿुधो अथऊं पंहिंजा जेके एफिडेविटनि ते रिटन में लिखींदासीं DC ऑफिस में उहे बि मूं वटि पिया आहिनि त हाणे बर्दाश्त जी हिकिड़ी लिमिट हद थी वई अॻे सिस्टम हो त छॾ त छॾी पर हाणे उहो दौर मां ॻाल्हि आहे घणी बर्दाश्त कयोसीं घणी कयोसीं हा असीं ग़लति कयूं तव्हां छिके रखो सभिनी साहिबनि दोस्तनि खे वास्ता कुर्ब पंहिंजे जॻह ते पर ग़लति थींदी आहे पर कंहिंजे साथिया ते केरु टारगेट कंदो न उनखे बुक्स कंदो विड़िस आऊं ऐं भाॼी परवेस गाड़ियूं ठाहे पियो मुस्तफ़ा सां उन टोक रोकियो बाबा असीं वरी पाण में ठही वियासीं उन टोक रोकियो त इहा शइ पंहिंजे काउंसिल में आउं ॼाण थो साफ़ी दोस्त वेठा आहिनि तव्हांजा मेंबर्स आहिनि कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जो ऐं ॿियनि जे करे कोन थो ॻाल्हाए सघां न त मूं वटि उहे शयूं आहिनि तॾहिं चवां थो सर कुझु ऑफिशियली कमु कयो DC साहिब खे लिखो पॉपुलेशन वारनि खे मूं लेटर लिखाए छॾियो आहे होॾां वरी वञा पियो पंहिंजे हिसाब किताब सां असांखे टेक्निकली सपोर्ट हा ग़लती कयूं था असांखे भले कनि त बाबा हीअ शइ आहे हीअ चोर आहिनि अला सिकंदर हीअ चोरी कई इल्ज़ाम हणणु सवलो आहे साबित करणु साबित कयो जल्दी ॻाल्हि न कयो बेतुकी न कयो कारण मां छा हाणे मुंहिंजा पाण 60 जे वेझो थिया मुंहिंजा पुट वॾा थिया हाणे उहे मूंखां पुछनि था त बाबा ही छो त हींअर हिकिड़ा ॿ टे मसाला अहम थिया आहिनि ॿ टे मसइला अहम थिया आहिनि बर्दाश्त जी बि लिमिट हूंदी आहे हद हूंदी आहे कंहिंजे ज़ातियात ते वेंदा पोइ भले ग़रीब मज़दूर हुजे उहो बर्दाश्त कंदो त उन्हनि महिरबानी करे ऑफिस में सर सां तव्हां लिखायो टेक्निकल कॉलेज में बि हिकिड़ो मुलाज़िम पघार खणे पियो तव्हां टेंशन न ॾींदो तव्हांखे ॾेई छॾी आहे पॉपुलेशन वारनि जी बि रसाई ॾींदुमि इनशाला अलाह कंदो मंडे ट्यूसडे खां मज़ो थींदो त पहिरीं त मूंखे ॿुधाईं भर्ती कीअं थिया कहिड़े दौर में थिया जॾहिं सिंध गवर्नमेंट जा पाकिस्तान जा बैनर लॻल हुआ त हिन ऑर्डर कीअं कया आहिनि छॾींदुसि कोन उन्हनि सभिनी खे अलाह छॾी कंदो इन करे थोरो असांखे ऑफिशियली जेका बि आहे अनऑफिशियली न वधीक तव्हां उहो मैसेज पढ़िजा थी सघे त आउं ग़लति हुजां पर जेकॾहिं आउं सही आहियां त इख़लाक़ इंसाफ़ी दोस्तनि खे बसि वधी कंदुसि तव्हां सपोर्ट ॾियो ऐं तव्हां ऑफिसरनि खे बि थैंक यू खबर पड़े काउंसलर खे ख़बर हुजे त असांजा ऑफिस जा केतिरा मुलाज़िम आहिनि जेके आहिनि बि या न आहिनि उनखे असां बटन वोट कयूं छो जे ज़ाहिर आहे असां जॾहिं मेंबर थी आया आहियूं त हाणे इनमें असीं जाम हिकिड़े तरह जा मेंबर आहियूं ठीकु आहे उन ते असांखे इन ॻाल्हि जी इंक्वायरी करणु ज़रूरी आहे साईं जन सुठो ॻाल्हायो ऐं मतिलबु इलाही ख़ुशी थी मूंखे बि मां आउं इन ई मतिलबु में हुयसि त शायदि तव्हां हिन टॉपिक खे ॻाल्हाए ऐं साईं सेक्रेटरी छा थैंक यू इलाही सुठो लॻो अलाह करे ख़ुशी जो आवाज़ ॾिजो महिरबानी पानी जे वाले साहब पानी जे पानी जे जेका असां कोशिश कई आहे जेका मॉड्यूल ते जेको ट्रैक्टर जेका असांजा एक्सपेंसिव 85% असांजी पगारी पेंशन में सभिनी सब वाक़िफ़ आहिनि पानी जो थोरो मां मलायो त हुन थोरो एहतियात कनि पानी बचायो नहीं का असां पैसा ते पानी का ऑप्शन ते पानी रीजन ते नहीं का पानी साथे बाकी नहीं है उनकी शांति भी रहे था
पानी होता है या 70% जेका असां बजट आहे उन मां असां फिर बिल आओ तो मेरा तो भी सोलर लाइटन वारी साइड जो जेके निजामात में दूर संजा जेके रूट पैनल जे लगे तमाम सो ये हुंदा अंदर जे लाइ पैनल जेके लाइट जानो वे हुंदा साल जे लाइ पूरे जे लाइ जेके दान जी अंजला ता पंजे बजट में ता कोशिश करे 5 लाख कराए वठंदो वो कम थी वेंदो सर जेके ये लाइट स्ट्रीट लाइट जेके सोलर आहे न ये मेन रूटन ते लगाए जनो मसलन जीअं उहा अचे को पुल खां रस्तो थो अचे जिते राति जो अधु राति जो 1-2 बजे फैमिलियूं अची रहंदियूं आहिनि हिते लॻण घुरिजनि हिते कोन आहिनि हिते ऐं काफ़ी अहिड़ियूं शयूं आहिनि जिते लॻण घुरिजनि ऐं उनजे अॻां तव्हां कयो ऐं थोरो ॻाल्हाइसि थी सघे थो रिकॉर्डिंग अदा वटि हुजे अदा इहा रिकॉर्डिंग ॿुधायो था भाषा खे त मूं चयो त टाउन कमेटी मटियारी जा 7 वार्ड उन्हनि खे मिलियो आहे वो रूट मौला जो थींदो काफ़िले जो उहो आहे 10 खां 13 ॾींहं मूं चयो 7 वार्ड जेको असांखे मथां खां अधु थिया त 7 टाउन कमेटी वार्ड लाइ सोलर चूंडियूं हर काउंसलर उनजी निगरानी कंदो छो माउंटेन थी वियो आहे थी सघे थो सर मां जेको रूटन खे मां तुम्ही यूरोसन जे अगेंस्ट में नथो चवां न तव्हां शहरनि जी दौलत लाइ थो चवां त जेको जेॾी महिल वार्ड 1 में लॻंदी न त आउं निगरानी कंदुसि 4 में ईंदो हाजीपुर ॾिसंदो 2 में नंढो ॾिसंदो उन हिसाब सां 7 बजे मुंहिंजे वार्ड खे रुगो खपे अचनि पियो पूरे वार्ड लाइ जो चले नाटे रूट सां पूरे वार्ड पूरी टाउन लाइ मटियारी टाउन कमेटी जे 7 वार्डनि लाइ उनमें ज़ाहिरा असांजा रिज़र्व मेंबर आहिनि असीं उन्हनि खां पुछंदासीं चेयरमैन साहब उन्हनि खां पुछंदो बाक़ाइदे असांजे रुगो सी काउंसलर पर मां कोन कंदासीं उहे मेंबर कोन असांजा उन्हनि जे आइडिया ते असांखे हिकिड़ी शइ अची गुम थी वई आहे जेके मुलाज़िम साहब जी ख़ाइजाल के जेके आहिनि नामयाल साहब बिल्कुलु हूंदो आहे साहब जेको हूंदो आहे साहब ई हूंदो आहे को नंढी अख़बार सां वाबस्ता हूंदो आहे को वॾी अख़बार सां वाबस्ता हूंदो आहे को नंढे चैनल सां हूंदो आहे को वॾे चैनल सां हूंदो आहे बसि साहब ई सभु हूंदा आहिनि ऐं जेको असांजे कोर्ट जे फ़ैसिले जी ॻाल्हि ते बिल्कुलु फ़ैसिलो आयल आहे पर उन खां पोइ कुझु साहब अपील में विया हुआ अपील में विया त इन फ़ैसिले खे डिले थी वियो उन जे करे कंहिं बि डिपार्टमेंट में अञा ताईं कंहिं साहब जी मुलाज़िम ख़िलाफ़ कार्रवाई कोन थी आहे उन जे करे टाउन या पॉपुलेशन या हींअर अगरि ॾिसो साहब ई आहे त असां उनजो दिफ़ा नथा कयूं पर जेकॾहिं साहसनि जे ख़िलाफ़ थियणु घुरिजे त ॿियनि जे ख़िलाफ़ थियणु घुरिजे रुगो साहसनि जे टारगेट न हुजे साईं मुंहिंजे ख़्याल में रुगो साहसनि जी रिस्पेक्टेड साहब पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक्स मीडिया जो लाइसेंस याफ्ता है पीटीए जो लाइसेंस याफ्ता है काउंसलर थियण खां सवाइ केबल सिस्टम हलाए पियो पाकिस्तान गवर्नमेंट जे ला मुताबिक़ वेब चैनल वारो सज़ा याफ्ता चोर आहे ख़बर थी हाई कोर्ट जो रिटन में आहे रिटन में जज साहब जो फ़ैसिलो मुंहिंजो कोन्हे न को मुंहिंजे बाबे जो हाई कोर्ट जो आहे त जेके बि आहिनि मुलाज़िम पिमरान वॾे वाक़ा जो सालनि जे पिमरान अंदरि साईं निशान थी करे मुंहिंजो कंहिंजे रोज़ी ते लत छो वञा ध्यानु नथो ॾिठो आहियां थी सघे थो अलाह साईं हीउ सभु ॾिनो आहे ज़मीन सिस्टम गैरत त किन खे लोग ई मूं वठी मां न आयल मूं जाहिल न आयल लोगा मूं वठी न आंदो आहियां सिस्टम मूं कराए न आंदो आहियां न आऊं तुंहिंजी ॻाल्हि कोन थो कयां आऊं शुरू दोस्तनि जी ॻाल्हि ॿिया वेठा आहिनि सिस्टम जा सम्झां थो बहस डिघो थी वेंदो इलाही इहो न जे तरह जो काउंसिल जो इजलास पंहिंजो हले पियो ऐं सम्झां थो त इहा शइ ऐं सम्झां थो बेज़ो बि सम्झां बहितर सवालनि जवाबनि ते अची वञो अगरि इजलास ख़तम थी वियो आहे बहितर थी वई आहे जी जी चलो ठीक ओके 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 सर कल असीं वार्ड 2 में पहुता चेयरमैन साहब जो पंहिंजो सॼो कारी खॾ उतरादी शेख करे जामूद मौला करे नंढड़े वार्ड ते पहुता तव्हां मूं वटि खणी आया साॻी बिल्कुलु तव्हां 20 चकर मूंखे चयो त मूंखे यार आऊं कोन सच वॾो वारी आऊं कोन ॻाल्हाईंदुसि तव्हां मूंखां पुछियो आहे
पंज का 4 मिनट 7 मिनट ॻाल्हायो जेतिरी थींदी बिल्कुलु राति केसिताणी पाण ॻाल्हायो आहे 2:30 ताईं बिल्कुलु सर मुनाज़रा आगो मौलवी ने जो मूंखे हेॾी ख़बर दीप छा थी थो आहे उन ते ज़ाहिर आहे मुंहिंजी ज़ातियात ते कमेंट्स कया बागड़ी को बागड़ी में ज़ाहिर कोन आहे टोली में ज़ाहिर कोन आहे अगला झंडोरे ठन मुंहिंजा माइट आहिनि जो मुंहिंजी करोड़नि जी इज़त था कनि केरु जवाबु ॾींदो हुनखे अॼु त मूंखे लासी रस्तो कढी ॾिनो आहे मूं तव्हांखे चयो इमरान भाउ त मुंहिंजो भाइटियो आहे मुंहिंजो औलाद आहे हुन चयो त चाचा किथे काकू आहे चेयरमैन साहब जो हुकुम तव्हां वञो आउं बीठो आहियां हाजी परवेज़ कोन हाजी परवेज़ काउंसिल हाजी अची कोन आहे तूं मुंहिंजे जॻह ते पहुच हुन में टोकरो थींदो काउंसिलर आहे टॉप में वेठी किथे वञी सघे थो 7 वार्डनि में चेयरमैन हुते जो हिकिड़ो तव्हांजो टाउन ऑफिसर तव्हांजा ऑफिसर गॾु आहिनि त इन ज़ातिया ते कहिड़े कानून ते अटैक था कयो कहिड़ो तव्हांजे साफ़ वेठो आहे मूंखे न्यूज़ जो त मतिलबु ॿुधाए न्यूज़ जो मतिलबु छा आहे तुंहिंजे लाइ साहब खे ख़बर ई कान्हे मूंखे न्यूज़ जो मतिलबु ॿुधाए न्यूज़ थींदी छा आहे न्यूज़ लफ़्ज़ छा जो आहे यार छो था ॻाल्हायो आउं उन शइ जो हिकिड़ो हिसो आहियां परवेज़ वेठो आहे हेॾा ई सभु वेठा आउं उन शइ जो हिसो आहियां आउं ख़ुदि टेबल वारो आहियां मुंहिंजो पंहिंजो सिस्टम लखनि जो लॻो आउं लाइसेंस याफ़्ता आहियां तव्हां वटि कहिड़ो लाइसेंस याफ़्ता आहे इलाही लोग आइदा नारा खणे वेठा आहिनि कहिड़ा खणे वेठा आहिनि हलंदे इदारनि में आउं तो साबित कयां लोग ई कोन कनि त जेको हैदराबाद में वेठो आहे को सेक्टर मां वेठो आहे थोरो मुंहिंजनि दोस्तनि जी हालत छो त निकिरी आहे त सच वॾो ॾुहारी आहे रियाज़ साहब त इन ई करे ॾिसो चार साल चेयरमैन साहब वेठो आहे चेयरमैन साहब वेठो आहे ॿ साल ही रहियो आहे हुन सां 4 साल अर्ज़ु ॿुधो जी थ्रू ऑफ दी करके आऊं मटियारी ॻाल्हि थो कयां मटियारी टाउन जी ॻाल्हि थो कयां जिन खे मुंहिंजी ज़ाति ईंदा न उन्हनि खां फ़ोन ठीक है मुंहिंजो पंहिंजो पुटान पुटी आहे मूं हुनखे बि चयो आहे कि मुंहिंजो हलाली पुटई त तूं इदारे मां खणाए बोर्ड जो हिकिड़ो इदारो हिकिड़ी शइ आहे मूं FBR खे कई टाउन चेयरमैन भले साईं न कयो पर मूं FBR खे कई थी सघे थो सुभाणे परीं ऐं पाण पॉपुलेशन में मूंखे कान थींदी त छा था बच ऐं विधु सुन पंहिंजो टेक्निकल कॉलेज वारे प्रिंसिपल हुए उस्ताद आहे उस्ताद जी लख दफ़ा इज़त कयो उस्ताद जी तुंहिंजी लिखी इज़त आहे पर सिर्फ़ु तुंहिंजो मुलाज़ो मुंहिंजी ज़ातियात थे थो आउं चोर आहियां बदमाश आहियां मूंखे साबित कयो आहिस्तो हलायां चस्तो हलायां अलाह अलाह जो सुठा करम पंहिंजे ॿारनि जे सदिके कॾहिं ज़िंदगी में शइ हथ कोन आहे तॾहिं माल पंहिंजे करे इलाही कुलपारा पिया उन्हनि जी दुआउनि सां त दुख थिए थो ज़ातियात जो अॼु रज़ा वेठो आहे कम बराबरि मुंहिंजो कोन ईंदुसि इजलास में अॼु ईंदुसि त मुंहिंजी ज़ातियात ते अटैक थियो आहे हू मुंहिंजो औलाद आहे सासी पंहिंजे करे पर हींअर अलाह जे करम सां मोहम्मद अली शाह जलाल छा घटि आहिनि इहे माल केॾा करम आहिनि मटियान वारा घटि आहिनि सभु त उन हिसाब किताब सां पर जेकॾहिं नंढे ते अटैक कयो न बूटे ते हाजी पर छांजी रसी करे थाली में खाऊं पिया आसिफ थिए थियो नंढे त ज़ातियात ते न वञे तफ़रो जीअं तव्हां चओ न ही तव्हांजा ॿार थी कि ही बि असांजा ॿाहिरि आहिनि हू बि असांजा ॿाहिरि आहिनि तव्हां बि असां बि दिफ़ा कंदासीं सर मां ॿ मिंट वधीक वठी सघां राति हिकिड़ो मूंखे मैसेज थियो ओॾीमहिल टॉप मीटिंग वेठुसि ओॾीमहिल मूं व्हाट्सएप कयो त रियाज़ तुंहिंजे नाले ते मूंखां पैसा घुरिया पिया वञनि वेठो आहे थी मां ओॾीमहिल स्क्रीनशॉट मोकिलियामांसि मुंहिंजे मोबाइल में अञा थी वरी चयोमांसि वरी मूंखे जी लोकेशन मुंहिंजो लॻो पियो आहे ॻाल्हि आहे आख़िर में मूं हुनखे मैसेज कयो त मुंहिंजा ॻाल्हि ॿुध रियाज़ त मटियानी आहे तुंहिंजी लोकेशन त ॿी जॻह थी वेठी अमराचित थियो वरी अञा थी मैसेज पर फोटो उहा तव्हां रखी कान्हे जो ॿुधाए ॻाल्हि कमी सिधी आहे सच अॻे हथ ॿधी सच ॾुहारी आहे वार कोन त अलाह जो कसम ॿुधायां ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह खे हिजरो ख़बर किथां सही ॻोल्हे ईंदो पावर साफ़ ई ॻोल्हे ईंदो पावरफुल माण्हू इन करे केरु साफ़ थी दुख एक नंबर नहीं लेकिन और जिसका नंबर है ये पहले नंबर है मोड क्या बोले मैसेज है ना मुझे नाले दे दाने पर से ये रखो और भी वो एक लोग रखो वो साजा नया कुछ सर ये देखो सोलर लाइट लगेगी अच्छा अच्छा सोलर लाइट लगी हुई ना वहाँ किचन में से लगी रहती है
जी ऑर्डर मोकलिया तमामु मैसेज थी मोकली जंहिंजो नंबर खपे ॿुधाए पुछी वठिजो रात ही कौन हो ठीक है ॿ ऑर्डर मोकलिया तमें ठीक है डालना पड़े वही भाई खड़ी चला है फोटो न लिखते अरे खुश हो जाओ वाला सब सही है करवा माशा तार को जबरदस्त बोले अहिड़ी कोशिशि आहे त हिननि खे मिलायूं त इन करे सुभाणे परी प्रोग्राम रखियो आहे साईं अली शेर ऐं साईं सिकंदर शाह जो मिली थोरो इंशाल्लाह सारे भाकुर भाई वठंदा ॾिसिजो इंशाल्लाह ॿिन्ही पासे आहे साईं जज्बात इलाही न न अला ख़ैर कोन थींदो साईं आउं हेॾां थो भले बाबू कौन है हैदराबाद असद है ना तबीयत नहीं लॻंदी इंशाल्लाह वो तो मुंह तो केतिरो टाइम पहिरीं उन पेवर जो चयो इलाही टाइम मुंह ते पहिरीं चयो औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मुझे आज असांजो काउंसिल जो इजलास हो ऐं मूनसून जे हवाले सां हो जेके बरसातूं ॿुधाइनि पिया अलाह साईं रहम करे पर काफ़ी वधीक पिया ॿुधाइनि लास्ट ईयर खां बि बरसातूं कुझु वधीक हूंदियूं उन जे लाइ असां बरसातुनि खां अॻे ई मूनसून खां स्टार्टिंग खां अॻे असां पंहिंजी तयारी कई आहे जेका तयारी असां कई आहे उन में 2022 जेका बोर्ड आई हुई उन में वधि जेको मुतासिर थियो हो उहो जेको करंट पोज़ीशन जो कुझु हिसो वार्ड 2 जो जंहिंजो साईं गुलाम मुस्तफ़ा शाह काउंसलर आहे ऐं वार्ड 1 जो जेको साईं सिकंदर शाह मुतासिर 90% डैमेज थियो 2022 में त असां वधि में वधि उते कमु कयो आहे उते जेका कब्रिस्तान जे जेका बस खॾ आहे कारी खॾ जंहिंजो नालो आहे उन ते असां खाटियूं असां खणायूं डाउन थी चुकी आहे उन खां पोइ असांजो इहो ख़्यालु आहे इहो सॼो पाणी असां डिस्पोज ऑफ करियूं जेका अली शेषा कॉलोनी वारी खॾ आहे उन में 2022 में बि सभई साफ़ी गॾु हुआ भटिया जा सभु दोस्त गॾु हुआ हाजी साहिबु उन में काफ़ी अॻियां हो साईं सिकंदर शाह अॻियां हो त इहो सॼो पाणी असां पंहिंजी ज़ाती ज़मीन में डिस्पोज ऑफ कयो पोइ वरी असां इहो पाणी कचे जे पासे असां इन खे डिस्पोज कयो त हींअर बि असांजो इहो ख़्यालु आहे जो सॼो पाणी कारी खॾ जो असां कढूं अली शेजा कॉलोनी वारी जेका आहे खॾ उन में मोकिलियूं त इहा सॼी खॾ ख़ाली थी वञे त जीअं इहो बाकरपोटा जो इलाइक़ो सॼो जंहिंमें मूसा मोहल्ला शेख मोहल्ला ऐं काफ़ी बाकरपोटा जो हिसो पीर सरंदी मोहल्ला इहो मुतासिर न थिए त इहो सॼो पाणी एतिरो ज़ख़ीरो उन में हुजे त ज़ख़ीरो थी वञे पोइ वरी असां हिन खे डिस्पोज ऑफ करे छॾियूं अॻियां अच्छा उन खां पोइ जेके बि असांजा डिस्पोज़ल आहिनि उन टई असां एक्टिव रखिया आहिनि असां जनरेटर्स बि उते रखिया आहिनि डीज़ल मशीनूं असां उते रखियूं आहिनि इन केस
ऐं थींदो ईअं आहे त बरसातूं जीअं पवनि थियूं असांजी लाइट हली थी वञे पोइ काफ़ी ॾींहं ऐं काफ़ी साफ़ी दोस्त बि लिखंदा बि इलाही आहिनि त भाउ लाइट कोन्हे अहिड़ो कहिड़ो असां ॾोह कयो आहे पर लाइट ई असांजे कोन्हे त लाइट काफ़ी टाइम हली वेंदी आहे ईंदी आहे त वोल्टेज जो इलाही मसइलो हूंदो आहे त असां डीज़ल मशीनूं रखी छॾियूं आहिनि जीअं असांखे इन केस अहिड़ो थिए थो त असां पंहिंजी डीज़ल मशीन असांजी हले ऐं पाणी असांजो डिस्पोज ऑफ असांजो थींदो रहे भट्टी डिस्पोज़ल मेन असांजो आहे जेको असांजी मटियाई जो पाणी उते डिस्पोज ऑफ थिए थो उन जे मेन जेको नालो आहे उन जी फाटी असांजी हले थी पई असांजो भट्टी डिस्पोज़ल जा पॉइंट्स जेके बि आहिनि सभिनी जी असां सफ़ाई सुथराई असां उन खाती ज़बरदस्त क़िस्म जी असां कराई आहे अलाह जी रहम करे असांखे अलाह से रहम करे आहे सभु कुझु रब जे बसि असांजे हथ में आहे असांजे हथ में एतिरो आहे त असां पंहिंजी कोशिशि करूं पंहिंजी मटियारी खे असां जेतिरो बि मूनसून खां पनाह में रखीसि अलाह मूनसून त हिकिड़ी पाणी मींहं त हिकिड़ी रहमत आहे पर वॾो डिज़ास्टर न अचे त अलाह साईं कंदो असांजी पंहिंजी तयारी आहे बाक़ी वधीक रब जे हथ में आहे सवाल आहे जेको कुझु तव्हां कुझु कमु कयो आहे इन में भला जेका डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट आहे उन तव्हांजी केतिरी मदद कई जी साईं असांजी डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट सां डिप्टी कमिश्नर साहब सां अच्छा डिस्ट्रिक्ट चेयरमैन जी ज्यूरिडिक्शन यूनियन काउंसिल्स आहिनि उन टाउन कमेटी उन जी पंहिंजो कोन्हे ऐं न को मुंहिंजो को साईं सां राब्तो थियो आहे न को साईं ॾे वियो आहे बाक़ी डिप्टी कमिश्नर साहब हीअं हिकिड़ी मीटिंग कॉल कई हुई जंहिंमें टाउन ऑफिसर साहब हुते वियो हो ही शयुनि जी असांखे ज़रूरत आहे त उन ते डिप्टी कमिश्नर साहब पब्लिक हेल्थ वारनि खे चयो हो त हिन सां तव्हां फेवर करियो कुझु मशीनरी हिननि खे ॾियो ऐं कुझु पाइप हिननि खे ॾियो अॼु जे ॾींहं जो हुननि चयो असां तव्हांखे ॾींदासीं पर बाए मंडे असां वेट कंदासीं हुननि जो अगरि हू बाए मंडे असांखे हुननि उहे शयूं प्रोवाइड कयूं त ठीकु आहे न त असां पंहिंजूं परचेज करे असां पंहिंजो डिस्पोज ऑफ करे छॾींदासीं 3500 फुट तक़रीबन पाइप खपे सर 2 खां 3 सवाल हूंदा सिंध जा मोती जे तरफ़ां तव्हां लाइ हिकिड़ो त ज़ाहिरी हर इदारे में घुसपू मुलाज़िम हूंदा आहिनि ऐं सम्झां थो तव्हांजे इदारे में हूंदा या न हूंदा उहा वधीक तव्हांखे ख़बर हूंदी पर जेके घुसियल मुलाज़िम आहिनि या जेके गुम आहिनि या जेके वीज़ा ते वियल आहिनि हेॾी एमरजेंसी में छा उन्हनि जी वापसी अवां मुमकिन कई आहे उन खां अलावा हिकिड़ो ॿियो सवाल आहे त जेके बि काउंसलर आहिनि तव्हांजा उन्हनि जी मौजूदगी उन्हनि वार्डनि में लाज़मी थींदी ठीकु आहे टियों सवाल हूंदो त शहरियुनि खे तव्हांजे तरफ़ां कहिड़ो अहिड़ो मैसेज कन्वे वञे ताकी शहरी तव्हां सां शाना बशाना बीहनि अच्छा साईं घोसू मुलाज़िम अलहमदुलिल्लाह असांजे हिते आउट ऑफ डिस्ट्रिक्ट जेके आहिनि त हूंदा जेके एतिरो कोन था एब्सेंट थियनि था ऐं पर ईंदा आहिनि बाक़ी जेके असांजे पंहिंजे शहर जा मुलाज़िम उहे तक़रीबन 100% अटेंडेंस हुननि जी आहे हेॾी एमरजेंसी में त नथा सम्झो त हुननि जो एमरजेंसी ड्यूटीज़ मूं हयूं जेके असां साईं सवाल जा जवाब रखियो जल्दी मोमेंट जवाब हाज़िर बिल्कुलु मॉनसून जे हवाले सां एमरजेंसी ड्यूटीज़ मूं हयूं ठीकु सर त उहा असां पंहिंजो 4 शायद जुलाई खां मॉनसून स्टार्ट आहे ठीकु आहे त 4 जुलाई खां असां पंहिंजो उहे असां फेसबुक ते बि रखंदासीं सोशल मीडिया ते त उन में इंशाअल्लाह तव्हां ॾिसंदा त उहे सभु असांजा मुलाज़िम गॾु हूंदा असां सां ॿियो तव्हां सवाल कयो त काउंसिल जी मौजूदगी वार्डन में काउंसिल जी मौजूदगी त उहो काउंसिल जो इजलास मूं अॼु इन करे रखियो असांजा अलहमदुलिल्लाह तक़रीबन सभई काउंसिल जा मेंबर मौजूदु आहिनि कुझु उन में कोन्हनि त हर वार्ड जो काउंसिल ही इंशाअल्लाह ताला मूं बि उन सभिनी रिक्वेस्ट कई आहे ऐं अलाह साईं कंदो आहे मूंखे काउंसिलर सॼो मूं ते एतमाद कयो आहे मूंखे चयो त असां इंशाअल्लाह ताला हर वार्ड में हर को पंहिंजो पंहिंजो बीहंदो जिते असांजो जनरल काउंसिलर कोन्हे त उते रिज़र्व वारो बीहंदो जिते जनरल काउंसिल आहे त उहो पंहिंजो अवाम लाइ को अहिड़ो मैसेज कन्वे जेको मतिलबु सम्झां थो सुदमन साबित थिए साईं अवाम जे लाइ मुंहिंजे मटियारी वारनि जे लाइ मटियारी दोस्तनि जे लाइ मुंहिंजो इहो ई हिकिड़ो मैसेज आहे त सफ़ाई सुथराई जो वधि में ख़्यालु कनि सफ़ाई सुथराई जो ख़्यालु करण जो मक़सदु इहो आहे त जेको असां हिते गार्बेज नालियुनि में था उछले पंहिंजो छॾीनि उन जे करे असां जूं जेके नालियूं ब्लॉकेज थियनि था अगर वो सफ़ाई निस्फ़ ईमान भाई अगर वो कंदा त इंशाअल्लाह ताला आऊं वही उन सां गॾु जान बचाईंदुसि। महिरबानी सर, थैंक यू, कंटिन्यू। गुज़िरियल ॾींहुं डिस्ट्रिक्ट ऑफिस में प्रेस रिलीज जारी किया। प्रेस रिलीज में डिप्टी कमिश्नर जो है सो मॉनसून जी तैयारियुनि के हवाले सां जेको अदम एतमाद जो आहे के वक़्तु जिन खे असां रिपोर्ट घुरायूं उन्हनि
माना मुतमइन कंदा रिपोर्ट न ॾींदा आहिनि तव्हां चओ पिया त असांजो मुकमल तयारियूं आहिनि पोइ डीसी साहब इहे सोचे अच्छा डिप्टी कमिश्नर साहब साईं उहो शायदि कुझु हुननि ते कयो असां ते एतिरो हुन एतमाद हो त मूं हुन रिक्वेस्ट कई हुई मुंहिंजे टाउन ऑफिसर रिक्वेस्ट कई हिकदमि विज़िट ते बि असांजे आयो कारी खॾ त हुनजो असां ते एतमाद हो जंहिंजे करे ई हू कारी खॾ ते अची बीठो असां राय बि वरितई कुझु असां बि जेको हुनखे ॿुधायो त पब्लिक हेल्थ वारनि खे वठी आयो त हुन चयईं त सैटरडे जे ॾींहुं तव्हां हिननि खे उहा मशीनरी मुहैया करे ॾियो त अगरि एतमाद न हुजे त उहो अचे न हा असांजे टाउन में विज़िट ते टाउन में असांजे विज़िट ते आयो अची बीठो पाण कारी खॾ ते माना हुनजो एतमाद हो जंहिंजे करे उहो आयो या ॿियनि टाउन कमिटी ते हुनजो एतमाद कोन्हे या यूनियन काउंसिल ते त उहा मूंखे ख़बर कोन्हे हुनजी असां कॉन्टीजेंसी प्लान सॼो डिप्टी कमिश्नर साहब खे मोकिलियो आहे चीफ सेक्रेटरी साहब खे लिखियो आहे ऐं इंशाअल्लाह ताला हीअ सिंध जी हिकिड़ी टाउन आहे अलाह साईं कंदो असां अञा कोन मिलिया आहिनि पर उम्मीद आहे मिलंदो इंशाअल्लाह ताला टाउन कम्युनिटी में जेके पाणी वेंदो आहे जिन इलाइक़नि में उते जा जेके रहवासी आहिनि टेंपू में शिफ्ट कयो वेंदो आहे असांजे तरफ़ां टेंपू जोड़ी वियूं आहिनि ऐं हुन को प्लान जोड़ियो वेंदो आहे साईं हाणे पहिरीं असां मूनसून खां माना वॾे डिज़ास्टर खां बचण जी बि असां हिकु तयारी करियूं अलाह साईं कंदो त अहिड़ो मौक़ो कोन ईंदो इंशाअल्लाह ताला त को बंदो बेघर थिए सभु कंहिंखे पंहिंजी घर वणे थो अलाह कंदो त को बि बेघर कोन थींदो अलाह साईं रहम करे भई अहिड़ा हालात पैदा थिया त उन जी बि असां तयारी कंदासीं इंशाअल्लाह अञा ताईं मूं अञा तयारी शुरू करियां पियो त पाणी कढण जी त अलाह साईं कंदो बेघर को कोन थींदो अलाह कोन कंदो कंहिंखे बेघर इंशाअल्लाह अच्छा असां पन्नू माइनर जे लाइ मां नंढी ब्रीफिंग ॾेई छॾियां त असांजे तक़रीबन 3 खां 5 ॾींहंनि जो पाणी स्टॉक आहे शहरनि जे लाइ त उन जे लाइ मूं पंहिंजो जेका असांजो नेमो बदल असां ॾे इहो आहे त हैदराबाद ब्रांच जेको साल सॼे खां असां चऊं पिया डिप्टी कमिश्नर मुंहिंजे पंहिंजो साल में आयो आहे साईं शेख साहब सुठो आहे को पहिरियां वारा बि सुठा हुआ त हैदराबाद में नेमो बदल आहे हैदराबाद ब्रांच त हैदराबाद ब्रांच खे जल्द खां जल्द फाल कयो वञे त जीअं उहो उन जो पाणी असांजे मटियारी ॿई जेके स्कीमूं आहिनि स्कीम 1, 2 ॿिन्हिनि में उहो पाणी अचे अच्छा उनजो ॿियो इहो बि आहे हीअ जेका पन्नू माने शाखा आहे मुख़्तलिफ़ जे विलेजिस ॻोठनि मां गुज़री अचे थी असांजे हाणे असांखे ख़बर कोन्हे त उन पासे उहो माल मतो ॻोठ आहे ज़ारी ॻाल्हि उनजो सॼो वेस्टेज बि उन खॾ में थो वञे छा पोइ जेसीं ताईं असांखे फिल्टर वग़ैरह थिए थी त उनजो बेस्ट ऑप्शन इहो ई आहे हैदराबाद ब्रांच खे फाल कयो वञे जंहिंजे करे मां तव्हां सभिनी साफ़ियुनि दोस्तनि खे बि अर्ज़ु कंदो त इन शइ खे वधि में वधि उथारियो त पंहिंजे शहर जी ॻाल्हि आहे पंहिंजे मथे जी ॻाल्हि आहे त हैदराबाद ब्रांच खे वधि में वधि फाल इहो नेमो बदल आहे बाक़ी अदरवाइज़ असां हींअर करंट इहो आहे असां ऐं तव्हां साफ़ियुनि जे थ्रू बि ऐं असां एजुकेशन जे अमले सां ॻाल्हाईंदासीं डिप्टी कमिश्नर साहिब ताईं मुहर्रम में त असांखे वधि में वधि पाणी हूअं त ज़रूरत आहे पाणीअ जो बि को नेमो बदल कोन्हे अलाह साईं तरफ़ां हिकिड़ी वॾी नेमत आहे पाणी त ऐं मुहर्रम में वधि उन जी ज़रूरत पवे थी त उहो या शाख खे त उन जे लाइ असां उन्हनि सां ऐं तव्हांजे साफ़ी दोस्तनि खे बि अर्ज़ु कंदासीं इन शइ खे हैदराबाद ब्रांच न कोन थी सर मूं लिखियो आहे मूं चीफ सेक्रेटरी साहब खे बि लिखियो आहे मूं डिप्टी कमिश्नर साहब खे 2-3 चकर लिखियो आहे ऐं इवन मूं पब्लिक हेल्थ वारा जेके असां मीटिंग्स थियूं उन्हनि ते बि असां हुनखे इहो चयो आहे उन्हनि उन वक़्तु अॼु खां तक़रीबन 8-10 महीना पहिरीं हुननि मूंखे चयो त तव्हां असां हैंड ओवर करण लाइ तयारु आहियूं भले तव्हां हैंड टेकिंग वठो मूं उन्हनि सभिनी खे चयो अॼु मीडिया जे अॻियां ॿिया ॻाल्हि कयां त मूं हुनखे चयो त 90 डेज़ 3 महीना तव्हां हलायो 3 महीननि जे अंदरि अगरि बिना कंहिं फॉल्ट जे हैदराबाद ब्रांच हली थी वञे ऐं हैंड टेकिंग करण लाइ
तयारु आहियां, पर 3 महीना पहिरीं तव्हां हलायो, छो त असांजे टाउन कमेटी में एतिरा त असां ज़ख़ीरा त आहिनि कोन, त असां सुभाणे हेॾी वॾी स्कीम 12 करोड़ जी स्कीम आहे, सुभाणे को हुन जो फॉल्ट थिए को मसइलो थिए असां त एतिरो मेंटेन करे कोन सघंदासीं इन शइ खे। 3 महीना हलायो, 3 महीननि खां पोइ आऊं हैंडल टेकिंग हलाए सर जेको वाटर फॉरेस्ट आहे पाणी ॾींदो आहे जिते हीअं तव्हां लॻाईंदा आहियो टेक्स वग़ैरह इन जो कमु हलियो पियो तंहिं वक़्तु इहो रिपोर्ट इहो हो कि जेकॾहिं इहो वाटर फॉरेस्ट जो कमु पूरो थींदो त पोइ असांखे जो पाणी बिना रंडक जे हलियो ईंदो असांजे वाटर सप्लाई में टेक्स वग़ैरह जो व्यवस्था न पवंदी पोइ उन खे इलाही थियो आहे अञा मुकमल न थियो आहे उहो उन वक़्तु पब्लिक हेल्थ वारनि इहो कमु कयो हो पहिरीं मुंहिंजे दौर में, हा, त इहो मूंखे जंहिं महिल हैंडी टेकिंग थी हुई त माना इहो वाटर कोर्स हिन जो ठहियलु हो। हा, इन एतिरो अन बि ठाहियो हो त वाटर बेल्ट मथे आहे, शाख हेठि आहे, त पाणी कोन थो अचे, त उन जे लाइ मूं डिप्टी लास्ट जेको डिप्टी कमिश्नर हो लालिनू मंगी साहब, मूं हुनखे चयो, उन मूंखे चयो त आउं पब्लिक हेल्थ वारनि खे इहा स्कीम ॾियां थो, तव्हांखे कराए थो ॾियां, पर उनजी ट्रांसफर थी वई। मौजूदा डिप्टी कमिश्नर यूसुफ शेख साहब, उनखे मूं रिक्वेस्ट कई, पोइ विज़िट ते पायो एज पब्लिक हेल्थ जो सॼो अमलो हो, उन पब्लिक हेल्थ वारनि खे चयो, मूंखे इहो चवंदे ही एंड ऑफ ईयर आहे ऐं फाइनेंस एतिरी कोन्हे, जीअं ई असांजी अगस्त खां असांजी न्यू ईयर शुरू थींदी बजट खां पोइ इंशाअल्लाह ताला असां वाटर बिल तव्हांखे कराए ॾींदासीं। पाणी हैंड ओवर कयो पाइप वग़ैरह उहे बि न जॾहिं साॻे पब्लिक हेल्थ पाणी जो जेको सिस्टम आहे उहो टाउन खे हैंड ओवर कयो आहे, उहे जेके मटेरियल तव्हां ॾिना उहे तव्हांखे वापसी मिलिया या कोन मिलिया? मूंखां पहिरीं हैंडिंग टेकिंग थी चुकी एडमिनिस्ट्रेटिव दौर में हैंडिंग टेकिंग वाटर सप्लाई जी डिस्पोजल जी मूंखां पहिरीं हैंडिंग टेकिंग थी चुकी हुई। मूंखे जीअं जीअं कंडीशन में मिली मूं अलहमदुलिल्लाह उन पाण मेंटेन सुठो कयो आहे। व्यूअर्स काउंसिल जो इजलास पंहिंजी पुॼाणी ते पहुतो ऐं उमेद कयां थो त हीउ प्रोग्राम तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। इन सां ख़ुदा हाफ़िज़, त पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़।